मुस्लिम लीग नून जी चीफ एग्ज़ीक्यूटिव मरियम नवाज़ ऐं कैप्टन रिटायर सफ़दर जे पुट जुनैद सफ़दर जी तलाक हिन वक़्तु सोशल मीडिया जो सभ खां हॉट टॉपिक आहे। केतिरनि ई ॾींहनि खां सोशल मीडिया ते अॻकथियूं कयूं वयूं हुयूं त जुनैद सफ़दर ऐं संदसि ज़ाल आयशा सैफ विच में तलाक थी वई आहे। इन्हनि अॻकथियुनि जो ख़ात्मो जुनैद सफ़दर गुज़िरियल ॾींहुं पंहिंजी इंस्टाग्राम स्टोरीअ में तलाक जी तस्दीक सां कयो। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जे ॾोहिटे मोहम्मद जुनैद सफ़दर जी शादी फैमिली जे पुराणे दोस्त ऐं क़ौमी हिसाब ब्यूरो जे अॻूणे चेयरमैन सैफुर रहमान जी धीअ आयशा सां डिसंबर 2021 में थी हुई। जुनैद सफ़दर तस्दीकी पोस्ट में अॻूणी ज़ाल लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कंदे चयो त संदन प्राइवेसी जो ख़्यालु रखियो वञे। सोशल मीडिया वाहिपेदारनि तरफ़ां इन हवाले सां भरपूर रद्देमल ॾिसण लाइ अची रहियो आहे। हिकु वाहिपेदार लिखियो त मूंखे हाणे अहसासु थियो त हू पंहिंजी शादीअ जे ॾींहुं रुॻो उदास गीत छो ॻाईंदा रहंदा आहिनि। हिकु वाहिपेदार लिखियो त जुनैद सफ़दर जी तलाक मुकमल तौर ते निजी मामिलो आहे, पर इमरान ख़ान जूं ज़ालूं ऐं भेनरूं अवामी मिल्कियत आहिनि। संदन ज़ाती मामले खे मीडिया में ॻोल्हणु घुर्जे। हिकु ॿिए वाहिपेदार सवाल उथारियो त छा अव्हांजे कुटुंब कॾहिं ॿियनि जी प्राइवेसी जो एहतराम कयो आहे? कहिड़ी रीति अव्हांजी माउ हमेशा इमरान ख़ान संदसि ज़ालुनि ऐं ॿारनि ते ज़ाती हमला कंदी रही आहे। जुनैद सफ़दर जी शादी ख़तम थियण ते खेसि सलाह ॾिनी वई त हाणे हू ॻाइणु शुरू करे। हिकु वाहिपेदार जुनैद जी माउ मरियम नवाज़ खे तनक़ीद कंदे लिखियो, हाणे अव्हांजी शादी ऐं अव्हांजी तलाक जूं ॻाल्हियूं हेडलाइंस में आहिनि त अव्हां प्राइवेसी जी दरख़्वास्त करे रहिया आहियो। पंहिंजी वालिदा खां पुछो त छा हुनखे ख़बर आहे त प्राइवेसी जो मतिलबु छा आहे? इहो मुकाफ़ाते अमल आहे। हिकु ॿिए वाहिपेदार जुनैद जी शादी में मरियम नवाज़ जी बहितरीन डिज़ाइनर ड्रेस खे निशाने ते रखंदे चयो त ध्यानु हासिल करण लाइ कुंवार जहिड़ो लिबास बि पहिरियो वियो हो। हिकु वाहिपेदार नजम सेठी खे मामले में बि ॻोल्हियो ऐं चयो त मूंखे यादि आहे त अव्हां बुशरा बीबी सां इमरान ख़ान जी इम्कानी तलाक बाबति केतिरियूं ॻाल्हियूं कयूं हुयूं। हाणे अव्हांजो छा चवणु आहे? मरियम नवाज़ ऐं कैप्टन रिटायर्ड सफ़दर ॿिनि पुटनि ऐं हिकु धीअ जा वालिदेन आहिनि। इन खां अॻु संदन वॾी धीअ मेहरुन्निसा सफ़दर जी शादी 2015 में थी हुई। जुनैद सफ़दर ऐं आयशा सैफ 2021 में लंडन लाइ लेंसबरा होटल में शादी जे बंधन में ॿधिजी विया हुआ। तंहिं बाद हिन शादी जी शाहाणी तक़रीब डिसंबर में पाकिस्तान में बि थी हुई। सोशल मीडिया ते वाहिपेदारनि पारां भले केतिरियूं बि ॻाल्हियूं कयूं वञनि, पर तलाकुनि ऐं रिश्तनि जा मामला हर कंहिं जा ज़ाती मामला हूंदा आहिनि। खणी उहे सियासतदान हुजनि या आम माण्हू, खेनि उन्हनि जी प्राइवेसीअ जो ख़्यालु रखणु घुर्जे। अहिड़ा ई मुतालबा कुझु सोशल मीडिया वाहिपेदार बि करे रहिया आहिनि। संदन चवणु आहे त जुनैद सफ़दर जे मामले ते वधीक प्रोपेगेंडा पोस्ट्स न कयूं वञनि।